नाज़रीन, मिटियाणी शहर में हद दख़लनि खे हटाइण लाइ टाउन ऑफिसर असदुल्ला सूमरो शहर जो दौरो कयो ऐं रज़ाकाराना तौरु हद दख़लनि खे हटाइण जी हिदायत कई ऐं संदसि चवणु हुयो त ॿी सूरत में कार्रवाई कई वेंदी। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। मिटियाणी शहर मां निज़ामुद्दीन मशवरी असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी निज़ामुद्दीन, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, आउं ॿुधाईंदो हलनि त टाउन ऑफिसर मिठियाणे असदुल्ला सूमरो मेन रोड मिठियाणे में क़ाइमु गंदे पाणी जे नेकारी लाइ मेन नाले ते मुख़्तलिफ़ माण्हुनि पारां संदल रेढ़ा केबलुनि खां अलावा मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हद दख़लुनि खे हटाइण लाइ पंहिंजो अमरो साण करे शहर में विज़िट कई ऐं हद दख़लूं कंदड़नि खे हिदायतूं जारी कंदे चयो त कयल कब्ज़ा पाण मुरादो हटायो त जीअं मेन नाले जी सफ़ाई करण में आसानी थिए ऐं शहर खे सभु गॾिजी सॾिजी ख़ूबसूरत बनाए सघूं। उन मौक़े ते सीनियर क्लार्क मोहम्मद मूसा पंवर ऐं मंज़ूर मलिक साणसि गॾु हुआ। जी वरी महिरबानी निज़ामुद्दीन तफ़सील खां आगाह करण लाइ।